RMS नेटवर्क के सिलसिले द फेमस फोक सिंगर्स ऑफ सिंध जे 3 प्रोग्राम में अवां जे साम्हूं हाज़िर आहियूं। ही प्रोग्राम सिंध जे जग मशहूर गाने मास्टर चंद्र के बारे में आ। मास्टर चंद्र सिंधी बोली के महान कलाकारन में हिकु। उम्मीद त ही प्रोग्राम तव्हांखे पसंद ईंदो। मेहरबानी करे असांजे चैनल के सब्सक्राइब कयो, वॉच कयो, जीअं ही सिलसिलो जारी रहे। मेहरबानी। मशहूर सिंधी मशहूर चा एक अज़ीम सिंधी फनकार मास्टर चंद्र जो असुल नालो चंद्रलाल हो। संदस पीउ जो नालो आसनदास, संदस ज़ात दमवाणी। हू 1907 में ज़िले नौशहर फेरोज़ के शहर ठारूशाह में जावा ऐं 1987 ईस्वी में इंडिया के शहर मुंबई में वफ़ात करे आ। हुन लोक मूसीकी, सूफ़ी ऐं भक्ति गीत गाया। उन खां अलावा हिन काफ़ी फिल्मुनि में पिण प्लेबैक सिंगिंग कई। हिन जा अक्सर गाना जेके आहिनि से HMV कंपनी रिकॉर्ड कया हुआ। मास्टर चंद्र जी औलाद में संदसि 2 पुट गोपचंद्र जो गोपी के नाले से मशहूर हो ऐं मास्टर महेश चंद्र जो ख़ुद एक वडो फनकार है। उहे हाल हयात आहिनि। गोपचंद्र अमेरिका में रहे थो, जॾहिं महेश चंद्र मुंबई में सुकूनत इख्तियार कई आहे। चंद्र के गायल मशहूर कलामनि में एक गीत तमाम घणो मशहूर थो, वो आ रुठाई रहन पर हुजन हयाती। ही कलाम काफ़ी फनकारन चयो आ। ओ रुठाई रहन पर हुजन हयाती, रुठाई रहन पर हुजन हयाती। भली पिया विढ़न सुहिणा, भली पिया विढ़न। भली पिया विढ़न सुहिणा, भली पिया विढ़न पर हुजन हयाती, रुठाई रहन। हिन जो एक फिल्मी गीत तमाम घणो मशहूर थो, जेको अबाणा फिल्म जो हो। वो गीत हो वञन था वञन था। वञन था वञन था उदासी वञन था, वञन था वञन था। वतन खे छॾींदा, छॾे साद सूफ़ी वञन था लॻींदा। केंदू सभेई वञन था पलींदा, अल्लाह जाणिया करी कॾहिं मेल थींदा। मास्टर चंद्र जो एक ॿियो कलाम इंतहाई मशहूर थियो, वो सिक में, वो अला सिक में।